मलिर मां ख़बर ईंदा हलूं त MQM पाकिस्तान जिरिंद बिरादरी तरफ़ां फ़कीरा ॻोठ खां एहसान आबाद ताईं जश्न ए आज़ादी रैली जी अॻवानी बशीर अहमद रिंद, हाजी बजार खान रिंद, पांदी खान बुगटी करे रहिया हुआ। रैली में शरीक सभी माण्हुनि जे हथनि में पाकिस्तानी परचम ऐं MQM पाकिस्तान जा झंडा हुआ। रैली फ़कीरा ॻोठ जे मेन बाज़ार खां थींदी। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, MQM पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हणंदे आचर बाज़ार का थींदी एहसन आबाद जे मेन चौक ते लगल MQM पाकिस्तान जे जश्न आज़ादी कैंप ते पहुता। उन मौके ते रैली जलसे जी सूरत में तब्दील थी वई, जंहिं में MQM पाकिस्तान MNA इकबाल मसूद, MPA राना शौकत, पांदी खान बुगटी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जी 78 साला सालगिरह ऐं जश्न आज़ादी जे मौके ते हर साल जियां हिन साल जश्न आज़ादी मल्हाइण में अवामी रुझान वधीक आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।